अस्सलाम वालेकुम। ही प्लास्टिक जूं बॉटल्स तव्हां सभिनी ॾिठियूं आहिनि, ठीक है। आप सब ने ये बोतलें देखी हैं, हर घर में आती हैं। ये पानी में, कोल्ड ड्रिंक्स में, जूसेस में, अहिड़े क़िस्म जूं बोतलूं असांजे घरनि में अक्सर ईंदियूं रहनि थियूं। पाणी में बि अचनि थियूं, कोल्ड ड्रिंक्स में ऐं जूसिस में। घणो करे असां इन्हनि खे ईअं जो ईअं उछलाए छॾींदा आहियूं या हिकु ॿ दफ़ो पाणी भरे रखंदा आहियूं, यूज़ करे पोइ उछलाईंदा आहियूं। ज़्यादातर तो हम फेंक देते हैं इनको, या कभी पानी भर के फ्रिज में रख लेते हैं, एक दो दफ़ा यूज़ करके फिर फेंकते हैं। लेकिन इनमें से बहुत अच्छी अच्छी और काम की चीज़ें बन सकती हैं। तो मैं चाहती हूँ कि ऐसा एक सिलसिला शुरू करूँ। ये देखें, ये कुछ बॉटल्स जो हैं वो मैंने कटिंग करके रखी हुई हैं। ये एक छोटे साइज़ की बॉटल थी, इसके ऊपर से यहाँ से मैंने ये रिंग काटे हैं, इसके ऊपर ये इसका ऊपर का हिस्सा था, तो ये सारे काट के जो है मैंने अलग कर ली हैं। ये आप देख सकते हैं, कुछ मैंने रिंग्स काट लिए हैं। ये इसका बोतल का ऊपर का हिस्सा है, ये बोतल का नीचे का हिस्सा है। इनमें से मैं मुख्तलिफ़ चीज़ें बनाऊंगी। मैं आपको ये बनाना सिखाऊंगी। पाण मां तव्हांखे बि इहो ठाहिणु सेखारींदसि। पंहिंजे घर जी डेकोरेशन लाइ मां ठाहियां थी। ऐं ही जेके बि मूं कटियो आहे बोतल खे टिनि डिफरेंट हिस्सनि में, सर्किल्स आहिनि, ऐं हीअ मथो हुनजो टॉप आहे, हीअ बॉटम आहे, त हिननि मां कुझु बि ज़ाया न थींदो। हीअ टई शयूं मां हिननि मां का न का शइ ठाहींदसि। ऐं मां चाहियां थी त मां प्लास्टिक बॉटल्स मां जेके क्राफ्ट्स थी सघनि था, उन्हनि खे रीयूज़ या उन्हनि खे रीसाइकिल कीअं करे सघिजे थो, त मां उनजी हिकिड़ी सीरीज़ शुरू करण वारी आहियां। एक सीरीज़, एक सिलसिला में शुरू कर रही हूँ कि इन प्लास्टिक की बोतलों को हम किस किस तरह से यूज़ कर सकते हैं, इनमें से हम क्या क्या बना सकते हैं। तो आप मेरे चैनल पे टच में रहिएगा, ताकि जैसे टाइम से वक्त गुज़रता रहेगा, मुख्तलिफ़ चीज़ें मैं इसमें से बना के शेयर करती रहूँगी। तो आपके लिए ये एक टाइम का सही इस्तेमाल भी होगा, आप इसको एंजॉय भी करेंगे, ठीक है। सो टच में रहिजो, राब्ते में रहिजो, चैनल सब्सक्राइब कयो त जीअं जेका बि मुंहिंजी वीडियो ईंदी रहे उहा तव्हां ॾिसी सघो। ऐं हिननि बोतलुनि मां ही जेतिरा बि हिस्सा मूं हुनजा कटिया आहिनि, कुझु बि ज़ाया न थींदो, मां कुझु न कुझु ठाहींदी रहंदसि। हीअ त हिकिड़ी स्मॉल साइज़ बॉटल आहे, हीअ साइज़ नंढी साइज़ जी बोतल हुई जंहिंखे मां हिननि हिस्सनि में कटियो। ॿियूं ही वॾी साइज़ जूं बि बोतलूं आहिनि, इन्हनि मां ॿियूं शयूं ठहंदियूं। सो इंशाल्लाह इहो सिलसिलो जारी रहंदो। ऐं हिननि बोतलनि खे ठाहिण जे लाइ, डेकोरेट करण जे लाइ, या हिननि मां का बि शइ ठाहिण जे लाइ, इन सां ॿिया मटीरियल्स बि खपंदा। कपिड़े जा टुकड़ा आहिनि, मोती आहिनि, ॾोरियूं आहिनि, ग्लू लाज़मी खपंदी, पेपर खपी सघे थो, टेप खपी सघे थी, ठीक है। ये इनमें से जब चीज़ें बनेंगी तो खाली ये बॉटल के टुकड़े यूज़ नहीं होंगे, बल्कि कपड़े के पीसेस हैं, ग्लू है, टेप है, मोती हैं, मुख्तलिफ़ किस्म की डोरियाँ या रिबन्स हैं, वो भी इसमें इस्तेमाल होंगी। तो इंशाल्लाह ये आप देखेंगे टाइम गुजरने के साथ साथ कि इन बेकार फजूल टुकड़ों में से, इन खाली बोतलों में से मैं क्या क्या बनाऊंगी, ठीक है। सो इंशाल्लाह टच में रहो। ऐं ही पहिरीं वीडियो आहे जंहिंमें मां सिर्फ़ु इंट्रोडक्शन ॾियां थी त कहिड़ो कहिड़ो मटीरियल खपंदो। ही ख़ाली बोतलूं खपंदियूं, ॿिया मां तव्हांखे ॿुधाए चुकी आहियां। हिकिड़ी सुठी तेज़ कैंची खपंदी, जंहिंसां असां ही बॉटल्स प्रॉपरली कटे सघूं हिननि जा टुकड़ा, ठीक है। तो ये बोतलों के साथ साथ कुछ मटेरियल मैंने आपको बता दिया। उसके अलावा एक तेज़ कैंची भी हमें चाहिए ताकि हम इनको प्रॉपरली काट सकें। और ये सर्किल काटना, सर्किल में थोड़ा मुश्किल था, तो ये मैंने आपकी आसानी के लिए कर लिया है कि इसको कट लगा के, यानी ये जो बॉटल है इस पर आप देख रहे हैं सर्किल, इसको आप यूँ काट लें और फिर एक एक रिंग जो है वो अलग काट लें, तो ये सहूलत हो जाएगी, ठीक है। हिन बोतल ते पाणी जेके आहिनि कुछ निशान आहिनि, सर्किल्स ठहियल आहिनि, उनखे तव्हां पहिरियों त जो मथों हिस्सो अलग कयो, ऊपर का हिस्सा काट के अलग कर लें और यहाँ से इसको सीधा कट लगाएं और ये सर्किल जो लाइनें हैं इस पर ये काट लें। चाहें तो नीचे का हिस्सा अलग से आप इसका रख सकते हैं। तो आगे हम क्या क्या करेंगे, ये मेरी एक सीरीज़ है, ये इसका पार्ट 1 है। ये पहिरियों पार्ट आहे, पहिरियों हिस्सो आहे। ऐं इंशाल्लाह अॻियां जीअं जीअं कमु थींदो रहंदो, पंहिंजूं शयूं जमा करे रखो। पुराणा बटण आहिनि, यूज़ थियल मोती आहिनि, रिबन्स आहिनि, का बि अहिड़ी कम जी शइ जेका तव्हां सम्झो था बोतलनि खे सजाइण जे कमु ईंदी। सो इंशाल्लाह मिलंदासीं हिकिड़े नए सिलसिले सां। पंहिंजे टाइम जो सही इस्तेमालु कयो, पंहिंजी ॿोलीअ सां प्यारु कयो। सो असां मोकिलायूं नथा, सदाईं गॾु आहियूं। अल्लाह वाहे।